नाज़रीन फैज़गंज में ख़बर शामिल कयूं था। अहमद खान चौंक की खबर मूजिब ठरी मीरवा में शहीद साफ़ी एडी शर के खून से इंसाफ न थी सघियो। वारसन ऐं साफ़ी बिरादरी की काल ते अज ठरी मीरवा शहर में शहरियन शटर डाउन हड़ताल करे शहर में रैली कढ़ी वई ऐं उन मौके ते एहतजाज कंदड़ अवाम जो ठरी मीरवा थाने के अॻियां एहतजाज कयो वियो। शदीद नारेबाज़ी कई वई, थाने जो घेराव कयो वियो ऐं एसएचओ ठरी मीरवा ते इल्ज़ाम हणंदे सहाफ़िन वकीलन ऐं वारसन चयो त शहीद साफ़ी एडी शर जे कातिलनि जो साथारी ॼाणायो वियो ऐं एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो वियो एसएचओ ठरी मीरवा खे लाकअप करे जांच कई वञे ऐं केस दाख़िल कयो वञे। ॿी सूरत में एसएसपी खैरपुर जी ऑफिस ऐं डीआईजी सखर जी ऑफिस अॻियां एहतजाज कयो वेंदो। एहतजाजी रैली शहर जे मेन शहीद फाज़िल राहू चौक ते एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। अॼोकी तारीख़ ते उकरी शहर में बे भरपूर एहतजाज रिकॉर्ड करायो वियो ऐं मुक़ररीन जो चवणु हुयो वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, आईजी सिंध, डीआईजी सखर, एसएसपी खैरपुर के शहीद एडी शर जा मेन कातिल फौरन गिरफ़्तार कया वञनि ऐं शहीद जे मासूम बचनि सां इंसाफ़ कयो वञे।